नाज़रीन, सेवण शरीफ़ के शहरीन, ड्राइवरन और मुसाफ़िरन हुकूमत तरफ़ा IMF आॾो गोॾा खोड़ींदे वधायल पेट्रोलियम शयुनि जे अघनि खे रद्द करे छॾियो आहे। हिननि जो MNN सां ॻाल्हाईंदे वधीक छा चवणु आहे, अचो त ॾिसूं सेवण शरीफ़ मां महबूब न्यूज़ जे रिपोर्टर अली खान लाखो जी हीअ रिपोर्ट। जी बिल्कुल, वफ़ाक़ी हुकूमत IMF आॾो गोॾा खोड़े छॾिया आहिनि। उन खां पोइ गुज़िरियल राति 12 बजे तेल, गासलेट ऐं डीज़ल जी क़ीमत में जेको आहे सो इज़ाफ़ो कयो वियो, जंहिंखां पोइ पाकिस्तान में जेको आहे सो तेल, पेट्रोल ऐं डीज़ल जी क़ीमत में फ़ी लीटर 30 रुपया इज़ाफ़ो कयो वियो आहे। इन पेट्रोल ऐं डीज़ल ऐं जे गासलेट ऐं तेल में इज़ाफ़े खां पोइ तारीख़ जी बुलंद तरीन सतह ते रेट थी विया आहिनि। अचो त हिते मौजूदु ड्राइवर हज़रात ऐं जेके माण्हू आहिनि उन्हनि खां पुछंदासीं त हुन क़ीमत खे कीअं था ॾिसनि। साईं, इहो 100 ज़ुल्म आहे। इहो 30 रुपया डायरेक्ट पेट्रोल चढ़ी आहे, 152 लीटर। वरी राति 30 रुपया डायरेक्ट चाढ़ियो अथनि। 100 ज़ुल्म आहे। महांगाई ॾींहों ॾींहुं चढ़ंदी थी, सवारी न आहे। छा कयो, माण्हू 10 रुपये मथे किरायो ॾियनि कोन था। असां ज़ुल्म आहे साईं, इंसाफ़ कयो वञे। साईं, साॻियो ई रेट ॿियारनि त बि महिरबानी उन्हनि जी, त बि सही ॻाल्हि आहे। पर साॻियो ई बहरहाल उन खां बि घटि केरांसि त बहितरीनु ॻाल्हि आहे। वक़्तु सुठो गुज़रंदे, महिल वक़्तु ॾाढो ॾुखियो थो गुज़रे। असां खां पासिंगर पुछनि त तव्हां किरायो छा लाइ था चाढ़ियो। हाणे राति जे पेट में 30 रुपया चढ़ी वियो आहे। हलियो, असां हुननि खे कहिड़ो जवाबु ॾियूं। हाणे जेको चढ़ियो आहे उहो पंहिंजो ज़ुल्म कयो, कामाए वञे थो। पासिंगर असांखे गारियूं ॾियनि त इहो तव्हां था ज़ुल्म कयो, पर असां मुताबिक़ इहो था कयूं त इहा महांगाई घटि थिए। शहबाज शरीफ का बयान था कि पेट्रोल की कीमत बरकरार रखी जाएगी। आज मैं शहबाज शरीफ से मुतालबा करता हूं कि पेट्रोल 30 रुपये किस वजह से आपने बढ़ाया, इसका क्या मकसद है। पहले तो महंगाई इमरान खान इसकी वजह था कि चलो इमरान खान की वजह से महंगाई है। इस वक्त महंगाई किसकी वजह से है। खुदारा आप जो है ना इस आवाम के ऊपर थोड़ा सा एहतराम जो है ना ख्याल करें, इस आवाम का मेहरबानी करें। पेट्रोल की जो कीमत है उसको बरकरार रखें, उसको 150 के बजाय बल्कि 130 120 जो पहले आपकी गवर्नमेंट में जो रेट था उस रेट पे इसको बरकरार करें। इस रेट पे इसको लेके आएँ। ये आवाम इस काबिल नहीं है जो आपका इतना लोड बर्दाश्त कर सके। गाड़ियुनि जो डीज़ल महंगो, हर शइ महंगी लगी पिया। पैसेंजर वेहण लाइ तयारु कोन्हे। जेके चऊं था 800-900 रुपया, उहो त तव्हां था ज़ुल्म कयो। गवर्नमेंट ज़ुल्म असां सां वधी करे असां था कयूं उन्हनि सां। ग़रीब मिस्किन आवाम केॾां वेंदो इहो। इन महांगाई, अटो घणे किलो आहे, घी 550 रुपया किलो आहे। जी बिल्कुल, सेवण शरीफ़ जे अवाम वफ़ाक़ी हुकूमत जे ताज़े ई इन पेट्रोल ऐं डीज़ल ऐं जेको आहे सो तेल जी क़ीमतुनि में इज़ाफ़े खे रद्द कंदे वफ़ाक़ी हुकूमत खां इहो मुतालबो कयो आहे त खुदारा तेल जी क़ीमत में जेको इज़ाफ़ो आहे उहो वापसि वरितो वञे ऐं जेको 151 रुपया फ़ी लीटर तेल हो उहो बरक़रार रखिया वञे। कैमरामैन टीम सां गॾु अली खान लाखो, MNN TV, सेवण शरीफ़।